नाज़ी लाड़काने में योम आशूर के मौके ते मातमी जुलूस बरामद कया विया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद है कादिर जागीरानी। इस्लाम जी सरबुलंदी लाइ अज़ीम कुर्बानी ॾींदड़ करबला जे शहीदनि जी यादि में लाड़काने ऐं भरवारे इलाइक़नि में मजलिसनि ऐं मातमनि जो सिलसिलो जारी आहे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां त लाड़काने ज़िले अंदरि 181 मजलिसूं थींदियूं, जिन मां 9 खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे ऐं 16 खे हसास करार ॾिनो वियो आहे। लाड़काने में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। 3300 खां वधीक पुलिस अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। 300 खां वधीक रेंजर्स जे जवाननि खे अलर्ट कयो वियो आहे। शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते सख़्तु चेकिंग कई पई वञे। गाॾियूं बीहारे रस्ता सील कया विया आहिनि ऐं शहर में CCTV कैमराऊं लॻाए ऐं हिन जुलूसनि ऐं मातमनि ऐं मजलिसुनि जी सिक्योरिटी कई पई वञे, उन्हनि खे वाच कयो पियो वञे। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त शाम जो जेके मातमी जुलूस मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदा, लाड़काने जे पाकिस्तानी चौक ते पहुचंदा, जिते मग़रिब जी निमाज़ अदा कई वेंदी ऐं उते शाम ग़रीबा थींदी ऐं उते लंगर विराए वेंदो, जंहिंखां पोइ जुलूस पंहिंजी मंज़िलुनि ॾांहुं रवाना थी वेंदा।